अड़े हेॾे सूतली मुंहंडा छाजे करे हिते आयो आहीं? बतार साईं, जेकॾहिं तव्हांखे नानक तई खाइण मां फुर्सत हुजे त कुझु ज़मीनी हालतुनि तरफ़ ॾिसो। सूतली मुंहंडा, वरी कहिड़ी आफ़त अची वई आहे? छाजे करे कीकूं पियो करीं? बतार साईं, हुकूमत वरी असां ग़रीबनि मथां महांगाई जो बम किरायो आहे। अटो महांगो थियण करे असां ग़रीबनि खे बुखूं काटण ते मजबूर करे छॾियो अथसि। अड़े बाबा, अटो कहिड़ो 1000 रुपया किलो थी वियो आहे? इहो 100-150 रुपया किलो आहे। उन ते बि तव्हां जूं दाहूं कोन थियूं खुटनि। कोरोना, करप्शन, ज़ुल्म ऐं ज़्यादती, बेरोज़गारी सबबि अवाम अॻे परेशान आहे। मथां वरी अटो महांगो करे सिंध हुकूमत अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बतार साईं, अव्हां खे ग़ुर्बत जी कहिड़ी ख़बर? अव्हां सदाई ग़रीबनि खे मिलियल फंड खाधा आहिनि। कॾहिं पंहिंजी कमाई मां अटे जी लप बि कोन वरिती अथव। हिकिड़ो त आम माण्हू खे का ख़बर ई कोन्हे त सरकारी तौर ते अटे जो कहिड़ो अघु मुक़ररु थियल आहे। दुकानदार ऐं हुकूमत ग़रीबनि खां 2 वेलनि जी मानी बि खसे वरिती। सूतली मुंहंडा, तूं ॾिसजा अॻिते हली सिंध हुकूमत अवाम सां कहिड़ो असरु थी करे। बतार साईं, कुझु ग़रीबनि जो ख़्यालु करियो। तव्हां हू बि ज़मींदार आहियो। तव्हां सचा थियो त ग़रीबनि खे रिलीफ मिली सघे थो। हीउ वक़्तु ज़ख़ीरो गॾु करण जो न आहे। सिंध जी अवाम जी ख़ुदकुशी करण लाड़ो वधी रहियो आहे। उन जो ज़िम्मेवार हुकूमत ऐं अव्हां जहिड़ा बोतार आहिनि।